अस्सलाम वालेकुम लाड़काणे मां। अॼु आहे 4 अप्रैल ऐं सुबुह जा 8:15 थिया आहिनि फ्राइडे ऐं मां आई आहियां लाड़काणे। थोड़ी देरि में असां तक़रीबन 9 बजे ताईं असां हितां निकिरंदासीं। अचानक आई आहियां, हूअं त घणा ई प्रोग्राम हुया। मुंहिंजे भाणेजे जो अकीको हुयो, भाइटे जो मङणो हुयो, पर ईद जे ॾींहुं मुंहिंजी भेण ॾाढी बीमार थी वई, हॉस्पिटलाइज़ थी, हार्ट अटैक थियो हुनखे। सो अल्हम्दुलिल्लाह उहा बिल्कुलु ठीकु आहे। हाणे ॿिया बि जेके कम थियणा उहे बि थी विया ख़ैर सां, ऐं असां हिते रही करे ईद जे ॿिए ॾींहं ते मां आई आहियां अचानक। ऐं बाक़ी अॼु वापसी आहे इनशाला। सो जेको अगरि रस्ते में कुझु रिकॉर्डिंग लाइ हूंदो त मां ज़रूरु कंदमि, ऐं घर हली त लाज़मी कुझु न कुझु रिकॉर्ड कबो ई। सो अॼु जो व्लॉग इनशाला इहो तव्हां ज़रूरु ॾिसंदो। असां स्टे कयो आहे 7 डिवाइन रेस्टोरेंट ते। सुभाणे जेको मेन्यू थी ॾिसे, ऐं ख़िज़िर जेको पंहिंजे बाबा सां गॾु ॿाहिरि फ़ोटोज़ कढाइण वियो। असां अची विया आहियूं घर तक़रीबन 4:30 बजे ऐं हिन महिल 4:45 थिया आहिनि। सो तकड़ में उन्हनि प्लांट्स खे पाणी ॾींदमि जेके नंढड़ा आहिनि। बाक़ियुनि खे त मां एॾो ॾेई वई हुअमि जो बेइंतिहा। त मूंखे इहा पक आहे त हिननि खे तकड़ में ज़रूरत न आहे, ऐं इलाही सालनि जी मिटी हिते आली आहे। सो ॾिसूं था। चइनि ॾींहंनि खां अङण जी सफ़ाई न थी आहे, चोथों ॾींहुं आहे त एॾो गंद न आहे। बहरहाल बाक़ी हाणे डस्ट त आहे ई आहे। सो कुझु प्लांट्स खे अर्जेंट पाणी खपे त उन्हनि में विझी वठंदा। हिते बाल्टीअ में थोरो पाणी आहे त इहो नंढियूं नंढियूं जेके कुंडियूं आहिनि अहिड़ियूं हे बिस्मिल्लाह। सो बहरहाल हिकु ॾाढो सुठो टाइम गुज़ारे। थोरो टेंशन थियो शुरू में पंहिंजी भेण जे करे, पर पोइ सभु सही थियो अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी एंजियोप्लास्टी थी, हिकिड़ी आर्टरी ब्लॉक हुयसि, उहा सही थी वियसि अलाह जी महिरबानी सां, खुली वियसि। त हाणे जेको आहे तसली आहे असांखे। पोइ आराम सां असांजा फंक्शन बि थिया, सभु कुझु थियो। न त लॻे पियो हर शइ खे कैंसिल करिणो हो। अलाह पंहिंजो रहम कयसि, बाज कयसि। हे ॾिसो, हिननि में अञा पाणी आहे, हिननि जी मिटी आली पई आहे। मां ईअं हिननि में पाणी विधो हो। सो बहरहाल हाणे आया आहियूं त उहो ई रूटीन जो कमु शुरू थींदो आहे। हे ॾिसो जेको नंढिड़ो बेबी निकितो हो, केॾो वॾो थी वियो आहे माशाअल्लाह, ज़बरदस्त। सो इलाही ॾींहं थिया आहिनि हिननि प्लांट सां का मुंहिंजी ॻाल्हि ॿोल न आहे। होॾे वञण बि ज़रूरी हो। हक़ीक़त में त मां तव्हांखे जेको चयो हो त मां व्लॉग्स न ठाहींदमि, 2 ॾींहं आराम कंदमि, त मां 2 ॾींहं आराम ई कया हा। ऐं अकीके जो ऐं पंहिंजो मङणे जो प्लान त पहिरियों खां ई हुयो, पर मूंखे हिमत न हुई त मां वञा, त मां उहो स्किप पई कयां। पर जॾहिं ईद ॾींहुं मुंहिंजी भेण जी तबियत ख़राबु थी पई, ख़बर पई त हॉस्पिटल में आहे, पोइ सब्र न थियो। मूं चयो हाणे ख़ुशियुनि खे त लवायां पई, ॾुख ऐं तकलीफ़ खे नथो लवाए सघिजे। पोइ वठी भॻमि एमरजेंसीअ में। पंहिंजो गाॾियूं बि अवेलेबल न हूंदियूं आहिनि ईद जे ॾींहंनि ते, टैक्सी। त बहरहाल अलाह करम कयो, थी आयमि, अम्मा सां मिली आयमि, सभिनी भाउरनि भेणनि सां मिलियमि, सभिनी जा काज अटेंड कयमि। माशाअल्लाह सुठो वक़्तु गुज़री वियो। सो हाणे हलूं था। अंदरि सां बि न पटियो सामान जेको पखिड़ियल आहे, एॾो त घणो सामान न आहे, थोरी नंढड़ी पैकिंग करे असां विया हुआसीं। त हे कपिड़ा धोता ईद ॾींहुं, इहे हिते ईअं पिया आहिनि, बसि असां लाहे अंदरि रखी वियासीं। तकड़ में जीअं भॼिबो आहे न, असां ईअं भॻासीं वठी। सो हाणे अची विया आहियूं घर। सो ख़ैर सां सभु कमकारियूं ज़िमेदारियूं उअं ई निभाइबियूं जीअं निभाइबियूं आहिनि, जीअं निभिजंदियूं आहिनि। ऐं अल्लाह अकबर, सुराण हे ॾिसो कुअनि जा कारनामा। हे मुंहिंजे ग़ैर मौजूदगीअ में सुराण हेॾे त ॾिस,
हे सॼनि हंधनि ते कुआ डुकी विया आहिनि। हिन में मां न सुम्हंदमि राति जो, हे असांखे चेंज करिणो आहे। ॿुधई तो हे एतिरनि ॾींहंनि खां हिंदाणो छाहीं वाटरमेलन पियो हुयो पंहिंजो फ्रिज में। सो असां हिनखे कटियूं था फ़िलहालु। ऐं मुंहिंजो भेणियूं ऐं मुंहिंजो भाणेजो बि आया आहिनि। उन्हनि खे पंहिंजो कोई कमु हो त उहे हिन महिल होॾे निकिरी विया आहिनि। सो असां माइट धीअर उहो ई पंहिंजे रूटीन वर्क ते शुरू थी विया आहियूं। टाइम थियो पूरा 6 ऐं वींजी सींजी नमाज़ पढ़ी छॾी, सभु कमु कया ऐं चादर लाहे विहाण जूं छऊं वग़ैरह लाहे मां सभु वॉशिंग मशीन में विझी आई आहियां। नई चादर मूंखे नसीब ई न थी। बसि असां हिकिड़ी राति इन ते सुम्हियासीं बसि। सो उनखे त फ़िलहालु धोइण लाइ छॾे आई आहियां। हाणे जेसिताईं ॿी विछायां तेसिताईं रिली ऐं बिना चव जे विहाणो मथनि कान ॾेई मां रेस्ट थी कयां, छो त सॼो ॾींहुं हल हलां थकाईंदड़ सफ़र आहे न। वरी विच में स्टे बि कयोसीं त खाधो वरी अहिड़ो ऑडर कयोसीं मटन कढ़ाई जेको पचे त हाणे जान छुटे। 1.5 कलाक असांजो लॻी वियो उते रेस्टोरेंट में वेठे वेठे। सो बहरहाल अचे ख़ैर असां घर पहुता आहियूं। हाणे रेस्ट कयां थी थोरी देरि। ऐं ईद ॾींहुं असां जेका बिरयानी पचाईसीं उहा कुझु बचियलु हुई त उनखे असां फ्रीज़र में विझी वियासीं। त उहा बिरयानी हाणे मां कढी रखी आहे त जीअं असां राति जी मानी में उहा खाऊं। सो हे मुंहिंजो शहज़ादो बि हिते पियो आहे। सुराण विझण वई आहे। असां पंहिंजे डेली लाइफ में बिज़ी आहियूं, जीअं ज़िंदगी गुज़रंदी आहे। थोरी डिस्टर्ब आहे हिन महिल। उन्हनि मूंखे ॾिॼारे छॾियो आहे सफ़ा बुरी तरह, त माना मुंहिंजे कमरे मां बि घुमी फिरी सैर करे विया आहिनि। सुभाणे खां रूटीन लाइफ इनशाला शुरू थींदी, बल्कि हाणे खां ई थी वई आहे। पर थोरो पोइ बि जीअं थक आहे या थोरो वेज़ारी आहे या सफ़ा चिड़ी पियमि मां, पर हाणे उहा चिड़ कीअं थी कटिजे जेका हिन भागा मुंहिंजे घर में घुमी विया आहिनि। सो राति जो वरी असां कुझु अहिड़ो उन्हनि खे मारण जो या फासाइण जो रखंदासीं। असांजी मजबूरी आहे। वॉशिंग मशीन मुंहिंजी उहा खाधी टुकी पई आहे सॼी अंदरां, त उहा हले नथी। उहा ऑटोमेटिक मशीन हले थी, बाक़ी ॿी जेका सेमी ऑटोमेटिक आहे उनजो टब वॉशिंग टब जेको आहे उहो नथो हले पियो। त उहो बि सुभाणे ॾिसां इनशाला, त कंहिं इलेक्ट्रीशियन खे घुरायां या जेको बि मिलियो मशीन ठाहिण वारो। सो फ़िलहालु त रेस्ट आहे। उनखां पोइ ॾिसूं छा थो थिए, पोइ तव्हां सां शेयर थींदो यकीनन। 7:30 थिया आहिनि ऐं मां त बिरयानी गरम कई उहा खाधी। ऐं सुराण जेको आहे हे हिते कुझु ठाहे थी। कटलेट्स ई ठहंदा हूंदा यकीनन। असल में उन ॾींहुं जंहिं ॾींहुं असां वञूं पिया, जंहिं ॾींहुं असां घर में वियासीं ईद सेकेंड डे सुबुह, त सुराणे पटाटा बि बॉइल कया ऐं भाॼियूं अञा कटणु शुरू कयईं त असांखे ख़बर पई न। त मुंहिंजी भेण जी तबियत इलाही ख़राबु आहे ऐं सुराण जूं 2 ॾींहं एक्स्ट्रा मोकलूं बि थी वियूं। उनखे मैसेज बि आयो। असां उन महिल घर वाइंड अप करे सभु कुझु फ्रिज में रखी निकिरी वियासीं। सो उहो सुराण हाणे वापसि कंटिन्यू कयो आहे। अच्छा, हे समोसनि जी पटियूं अञा आहिनि त कुझु अहिड़ो ई ठहंदो। सो बहरहाल इहे हिते बिज़ी आहे ऐं मां हाणे उहो ई वेहंदमि, रेस्ट कंदमि, टीवी ॾिसंदमि, तव्हांखां मोकिलाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सो कंटिन्यू थींदो सुभाणे रूटीन जो व्लॉग। तेसिताईं अल्लाह वाही।